खैरपुर मां ख़बर ॾींदा हलो त दारावान ठठ पीर कोको कालोड़ी ॼामाणी टमुण ऐं ॿियनि इलाइक़नि मां सैयद खुर्शीद अहमद शाह जे इस्तक़बाल ऐं रैली। उन मौक़े ते सैयद खुर्शीद अहमद शाह जलसे खे ख़िताब कंदे चयो त ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। माज़ी में अवाम खां न पुछो वेंदो हो, बल्कि कमिश्नर ऐं मुख्तियारकार खां पुछो वेंदो हो। असां कंहिंजो इंतज़ार न कंदा आहियूं, असां कंहिंजे ख़िलाफ़ या कंहिंखां न पुछंदा आहियूं त कंहिंजो निशान कहिड़ो आहे ऐं भले जो निशान छो था खसियो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पीपल्स पार्टी के अगवान सैयद खुर्शीद अहमद शाह कंदरा में बड़े जलसे के खिताब कंदे कयो। हिन चयो त मूं जेके वाइदो कयो हो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम शुरू कयो, जंहिंखे डबल कंदासीं ऐं पगार डबल कंदासीं। बिजली 300 यूनिट मुफ़्त ॾींदासीं ऐं असांखे ख़बर आहे त बिजली कीअं वधाइजे। कंदरा में बि डिग्री कॉलेज ॾींदासीं, हर यूनियन काउंसिल के डिस्पेंसरी ॾिनी वेंदी, कंदरा के मॉडल तालको बणाईंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।